अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। मुसलमान भाइयों, अल्लाह से इंसान की जिंदगी में इंसान बिन शइ सां ताल्लुक़ रखे थो। हिकु इंसान जो जिस्म ऐं वजूद आहे, ॿियो इंसान जे अंदरि रूह ऐं साहु आहे। इन्हनि ॿिन्ही जे मजमूए खे इंसान चइबो आहे। जेकॾहिं छड़ो जिस्म हुजे ऐं हुन में रूह ऐं साहु न हुजे त इहो ढांचो जिस्म कंहिं कम जो कोन्हे। इंसान जॾहिं फौत थींदो आहे त उन में कीमती शइ रूह साहु न हूंदो आहे त इहो ढांचो वजूद कंहिं कम जो कोन्हे। न अखि कंहिं कम जी, न ज़ुबान कंहिं कम जी, न हथ पेर कंहिं कम जा। पर जॾहिं हिन में रूह हुयो, साहु हुयो त इन इंसान जा उज़वा वॾा कीमती आहे। ॾिसे बि पियो, ॻाल्हाए बि पियो, सफ़र बि करे पियो। हाणे अल्लाह साईं इंसान जे जिस्म जी ग़िज़ा ख़ुराक दुनिया जे अंदरि टे शयूं बणायूं आहिनि। हिकु माक़ूलात, ॿियो मशरूबात, ॿियो मनक़ूआत। या त इंसान खे शुक्र हूंदो आहे त मां का शइ खावां, अलाह जो खावां, अलाह जो रिज़्क़ खावां। पूरी इंसानियत इन रिज़्क़ जे मुहताज आहे। ॿियो दुनिया जे अंदरि मशरूबात आहिनि। इन सां बि इंसान जे जिस्म जी हयाती आहे, जिस्म जी ग़िज़ा आहे। चयो आहे त मर्द जी फितरत में औरत ॾे मैलान, औरत जी तबियत में मर्द ॾे मैलान आहे, ख़्वाहिश आहे। पोइ यूरोप जा इंसान जिना बदकारी सां ख़्वाहिश पिया पूरी करनि, मुस्लमान पंहिंजी ख़्वाहिश निकाह जे ज़रिए पूरी पियो करे। त इहे जेके शयूं आहिनि, इहे इंसान जे जिस्म जी ग़िज़ा आहे। हाणे जेको तव्हां असां महल माण्हू लटो कपिड़ो दुनिया माल मिल्कियत ठाही हुई, इहे जेकी बि रौनकूं इंसान जी अखि ॾिसे थी, ॾाढी तबियत जो मैलान आहे, ख़्वाहिशात नफ़ानी, इहे सभु जिस्म जी ग़िज़ा आहे। लेकिन इंसान जे जिस्म में जेको रूह आहे, हाणे जीअं जिस्म इंसान जो आर्दी फ़ानी हो, अल्लाह साईं उन जी ग़िज़ा ख़ुराक बि आर्दी फ़ानी रखी। मिन्हा ख़लक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिन्हा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। इंसान जो वजूद इन मिटीअ मां ठहियो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या अय्युहन नास इन अबाकुम वाहिद कुल्लुकुम मिन आदम व आदम मिन तुराब। तव्हां सभु आदम मां, हज़रत आदम मिटीअ मां, अल्लाह से हुनजो वजूद ॾिनो। त इंसान जी जेका ग़िज़ा ख़ुराक जिस्म जी आहे, उहा मिटीअ मां अल्लाह से कराई। तंहिंजे करे रिज़्क़ इंसान जो मिटीअ ते पियो आहे। रूह जेका आहे उहा फ़ानी शइ न आहे, उन रूह में अमर रबी दाइमी शइ आहे। जॾहिं इंसान माउ जे पेट में हूंदो आहे, 4 महीननि खां पोइ उन में रूह पवंदो आहे। हाणे जॾहिं रूह साहु पए थो त इहो रूह हमेशह ई हमेशह आहे। जॾहिं इंसान दुनिया में आयो बि रूह हुयुसि, जॾहिं दुनिया मां वियो त रूह ते मौत नथो अचे, मौत इन जिस्म ते ईंदी आहे। इहो जिस्म इन जा उज़वा, हथ पेर करे हरकत पिया करे, रूह हुयो। जॾहिं रूह कढियोसीं त जिस्म बेकार बणिजी वियो। आलम बरज़ख में वरी साॻियो जिस्म जे अंदरि रूह मोटी अचे थो। वरी आलम आख़िरत में इंसान हूंदो। हदीस पाक में अचे थो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं अल्लाह जे आॾो पेशी जे लाइ इंसान मिटीअ मां उथंदा, जीअं तव्हां असां अंब अनाज वग़ैरह ते पोखींदा आहियूं, सलो ज़मीन मां निकिरंदो आहे, ईअं इंसान जिस्म उनजो ज़मीन मां निकिरंदो, आहिस्ते आहिस्ते निकिरंदो। पोइ रब साईं जेतिरो चाहींदो पोइ हुन में रूह पवंदो। हाणे साॻियो रूह हुन में मोटी आयो। हाणे इहे इंसान अलाह जी बारगाह में ईंदा, हिसाब किताब जो अमल शुरू थियो। त मक़सदु हीअ आहे त रूह हमेशह जी शइ आहे, मथां जी शइ आहे। अल्लाह साईं रूह जी ग़िज़ा ख़ुराक रखी आहे, अल्लाह सां मुहबत। रूह जी ग़िज़ा आहे रब सां मुहबत। तंहिंजे करे इंसान जेको दुनिया में रहे थो, हाणे इन इंसान जे जिस्म जे अंदरि जेको रूह आहे,
उन रूह की ग़िज़ा खुराक अल्लाह से रूहानी बणाई। हाणे मुसलमान जेको निमाज़ पढ़े थो, इहा निमाज़ रूह जी ग़िज़ा खुराक आहे। इहो मोमिन बानो जेको ज़िक्र करे थो, इहो ज़िक्र रूह जी ग़िज़ा खुराक आहे। इहो मोमिन बानो रब जे इन किताब वहज पाक सां निस्बत ताल्लुक़ रखे थो, इन क़ुर पाक सां, इहो क़ुर शरीफ़ सां ताल्लुक़ रखे थो। इहा रूह जी ग़िज़ा आहे। तंहिंजे करे रूहानी ग़िज़ा जी तासीर वधीक आहे, उनजी तासीर वधीक आहे। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, रब से फरमायो अव्हांजे दिलि खे सुकून मां अलाह जे ज़िक्र सां ॾियो। त अलाह जी मोहबत निमाज़ सां मिले थी, ज़िक्र सां मिले थी, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सीरत सां मिले थी। इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। त इंसानो हाणे जेका असांजे जिस्म में रूह आहे, उन रूह जी ग़िज़ा खुराक दुनिया जूं शयूं न आहिनि। उहो इंसान जंहिं ईमान आंदो ऐं कलमो पढ़े, कलमी ईमान खां बाद उन इंसान पंहिंजो ताल्लुक़ निमाज़ सां रखियो या क़ुर पाक सां रखे, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सीरत सां उनजो ताल्लुक़ वाबस्तगी थी। हाणे इन जे रूह खे उहा ग़िज़ा खुराक मिली। पर जंहिं इंसान में धर्मो त साईं रुपयो पैसो त मिलियो, दुनिया जूं शयूं त मिलियूं, पर उन इंसान पंहिंजो ताल्लुक़ अलाह जी किताब वहज पाक सां न थियो, निमाज़ उनमें न आहे, अलाह जो ज़िक्र न आहे, क़ुर शरीफ़ न आहे, मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत न आहे, त इन इंसान पंहिंजे रूह खे ग़िज़ा खुराक नथी, ज़ालिम थी पियो। हाणे जॾहिं ज़ालिम थी पियो त ज़ुल्म जो नतीजो पुछड़ो आहे, तंहिंजे करे उनजो नतीजो जहन्नम अची पई बणिजे। तंहिंजे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा क़ुर शरीफ़ सां ताल्लुक़ ऐं वाबस्तगी बुनियादी शइ ॼाण आहे। हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु था फरमायो, हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम फ़रिश्तनि जो सरदार हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो, चए अल्लाह जा रसूल सतकून फितना, हिकिड़ो दौर ईंदो जो फितना थी पवंदा। क़ुर शरीफ़ में अल्लाह से फरमायो वल फितनतु अशद्दु मिनल क़त्ल, फितनो जेको आहे खून खां बि वधीक आहे। फितनो इहो अरबी जो लफ़्ज़ आहे। असुल फितनो अरबीअ जे अंदरि इनखे चइबो आहे अहिड़ो सोन जंहिं सां रश मिलायल हुजे, पोइ सोनारो हुनजे बाहि ते रखंदो आहे। जॾहिं बाहि ते रखंदो त हाणे ख़बर पवंदी त सोन छा आहे ऐं उन में मिलावट कहिड़ी शइ आहे, इहा ख़बर न पवंदी। हाणे इहो जेको रश उन सोन सां मिलायल आहे, इनखे चइबो आहे फितनो। मक़सदु हीउ थी पियो त हिकिड़ो अहिड़ो ज़मानो ईंदो इंसाननि में जेके इंसान हक़ खे ऐं नाहक में, सच में नाहक में फ़र्क़ु न करे सघंदा। मसइलो तव्हांजो मां आम मिसाल ॾियां, तव्हां असां वटि आम तरह सां माण्हू फ़ैसिलो कंदा आहिनि, फ़ैसिला कंदा आहिनि, पोइ माण्हू फ़ैसिले जो वॾेरो हूंदो आहे, पोइ कीअं आहे। हाणे हिकिड़ो ज़मीन जो मसइलो आहे, या का ॾेती लेती आहे, या के अहिड़े तरीक़े सां दुनिया जी मुआशरती ज़िंदगी जो को मसइलो आहे। हाणे उहो इंसान बज़ाहिर फ़ैसिले में हक़म त थियो त मां फ़ैसिलो कयां थो, लेकिन उनखे ख़बर ई कोन्हे त इहा ज़मीन आहे कंहिंजी, आया जेको शख़्स दावा करे थो इनजी आहे या न आहे, या जेको जवाबदार आहे उनजी आहे या न आहे। हाणे माण्हू अक्सर करे फ़ैसिलो कंदा आहिनि पंहिंजे अकुल ते, जेका ॻाल्हि सम्झ में आई। हाणे बाबा हे खटियूं हिनखे चऊं था, हे ज़मीन हिनखे चऊं था, हे शइ हिनखे चऊं था, त माना हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा खे फरमायो क़ुर शरीफ़ में जेको फितनो आहे, बल फितनतु अशद्दु मिनल क़त्ल, अहिड़ो इंसाननि ते ज़मानो ईंदो जो माण्हू क़ुर खां दीन खां दूर हूंदा, बसि रस्मी इंसान हूंदा, उन्हनि खे ख़बर न पवंदी त हक़ छा आहे नाहक़ छा आहे, हक़ छा आहे नाहक़ छा आहे। इहो आहे फितनो। या मसलन अञा कीअं सम्झो, जीअं तव्हां असां जंहिं दौर में हलूं था, हाणे जमीयत उलमाए इस्लाम हिकिड़ी उलमा बुज़ुर्गनि दरवेशनि आलिमनि जी जमात आहे। हे त तव्हां असां वटि नसल दर नसल उलमा जी, बुज़ुर्गान दीन जी, अहलुल्लाह जी महिनत आहे, जो असांखे ख़बर आहे। असांजे वॾनि जो ताल्लुक़ इन उलमा जी जमात सां आहे, जंहिंजे करे तव्हां असां वटि उन जमात जी अहमियत आहे। न त कई अहिड़ा इंसान आहिनि, थोरी दीनदार आहिनि, लेकिन इबादी आहिनि, जेको अज़कार कनि,
लेकिन अहलुल्लाह बुजुर्गान दीन की इन जमात जी वरी ख़बर पड़े तो जमीयत उलमा इस्लाम जो बुनियाद कहिड़े मक़सद जे करे आहे या हालात हाज़िर में सियासी मैदान ते कहिड़े तहत ते हले थी। हाणे इहो इंसान वज़ाहिर दीनदार त थी पियो, नेक निमाज़ी त थी पियो, पर हिनखे इहा ख़बर कोन्हे त हाणे उहो नेक निमाज़ी इंसान इन जमात खे बि आम पार्टियुनि वांगुरु ॾिसे थो, जीअं ॿियूं पार्टियूं सेक्युलर लिबरल पार्टियूं जियूं ॿियूं मुल्क जूं सियासी पार्टियूं हे बि इहो थो सम्झे त इहो आहे अल फितनत अशद्दु मिनल क़त्ल। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़ो हिकु ज़मानो ईंदो जो माण्हुनि खे क़ुरान शरीफ़ हूंदो, क़ुरान पाक उन्हनि जो आदो हूंदो, लेकिन क़ुरान पाक जी उन्हनि खे सम्झ ऐं फ़हम न हूंदो। क़ुरान पाक चए छा थो या उन्हनि इंसाननि जो अमल ऐं किरदार क़ुरान शरीफ़ जे मुआफ़िक़ न हो, दीन खां उन्हनि खे सम्झ न हूंदी। पोइ जॾहिं जो फितना हुजनि अहिड़े वक़्त में छा कजे? हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जूं चंद सूरतूं उम्मत खे ॿुधायूं। फरमायो जॾहिं फितननि जो ज़मानो हुजे पोइ फरमायो अलैकुम बिल जमाअत वल इमामा। फरमायो पोइ तव्हां ॾिसो जंहिं जमात में उलमा घणा आहिनि, दीनदार घणा आहिनि, नेक सालिह घणा आहिनि, अहले इल्म जी घणाई आहे त जमे गफ़ीर आलिमनि दीनदारनि जो आहे ऐं जमे गफ़ीर ग़लति शइ ते न थींदो आहे। घणे खां घणी जमात दीनदारनि जी ग़लति कम ते न वेंदी आहे। इहा घणी जमात इलाही आहे, माण्हू सोचे त इहा जमात हक़ ते आहे, पोइ फरमायो अलैकुम बिल जमाअत वल इमामा। तव्हां मुस्लमान अहिड़े वक़्त में उन जमात सां तालुक़ रखो ऐं उन्हनि जो जेको पेशवा अॻवान हुजे तव्हां हुन सां तालुक़ रखो। हाणे तव्हां अचो पंहिंजे हालात हाज़िर ते। हाणे तव्हां पंहिंजे मुल्क पाकिस्तान जे अंदरि ॾिसो जमातूं आहिनि, लेकिन जमीयत उलमा इस्लाम तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त आलिमनि जी घणाई एॾे आहे, बुज़ुर्गनि जी घणाई एॾे आहे, दीनदारनि जी घणाई एॾे आहे, अहले इल्म जी घणाई ओॾे आहे, जमे गफ़ीर इन जमात में आहे। पोइ जॾहिं अहिड़ी जमात में जमे गफ़ीर आहे त पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मुस्लमान खे फरमायो अलैकुम बिल जमाअत वल इमामा। जॾहिं फितरनि जो ज़मानो हुजे तव्हांजे आॾो हक़ नाहक़ वाज़िह न थी सघे त हक़ छा आहे नाहक़ छा आहे, त पोइ उन जमात में रहो, पोइ तव्हां उन फितरनि खां बची वेंदव ऐं उन वक़्त में तव्हां उन जमात उन इमामत सां तव्हां गुज़ारो। ॿी सूरत हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा फरमाई हिकिड़ो अहिड़ो दौर ईंदो जो मुस्लमाननि खे जमात बि न हूंदी। इहे बि हूंदो कोन्हे, बंगाल जो इलाइक़ो मुस्लमान जो मुल्क, इहे घणाई मुल्क आहिनि, उन्हनि में का जमात उलमा जी दीनदारनि जी एॾी त न आहे। ॿियनि इस्लामी मुल्कनि में मुस्लमान रहनि था, नेक निमाज़ी आहिनि, लेकिन उते किथे किथे उलमा जी जमात न आहे। त बड़े ज़मीन जे अंदरि असांजे बुज़ुर्गनि उलमा एॾी महिनत कई। हाणे जेकॾहिं अहिड़ा हालात थी वञनि जो उलमा जी जमात बि कोन्हे, जमे गफ़ीर बि न आहे, दीनदारनि जी जमात न आहे, पोइ इंसान छा करे? पोइ अहिड़े मौक़े ते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मुस्लमान खे फरमायो पोइ तव्हां ख़लवत नशीनी में हलिया वञो, पोइ तव्हां अकेली ज़िंदगी गुज़ारियो, पोइ माण्हुनि जे मामलात खां दूर रहो। छो त मामलात जी तव्हांखे न का ख़बर न ॼाण, न उहा तव्हांजे साम्हूं जमात आहे जेका हक़ ते हुजे, दीन ते हुजे। अहिड़े वक़्त में तव्हां ख़लवत नशीनी ते रहो। इहा बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम आहे, लेकिन उन वक़्त में जॾहिं तव्हांजे साम्हूं जमात आहे त ख़ैर मुस्लमानो हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत जेका मां ख़िदमत में मां पढ़ियो, हज़रत जिब्रील नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो। हाणे अर्ज़ु कयईं सतकून फितना, अल्लाह जा रसूल हिकिड़ो फितननि जो दौरु ईंदो, फितना थी पवंदा। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन मख़रज मिनहा या जिब्रील। पोइ जिब्रील उन फितननि खां मुंहिंजी उम्मत मुंहिंजा मुस्लमान कीअं बचनि, उनजो ईमान बचे, उन्हनि जी ज़िंदगी कामयाब थिए। हाणे हज़रत जिब्रील फरमायो त पोइ उहे इंसान अलैकुम बिकिताबिल्लाह, पोइ इन क़ुरान शरीफ़ खे चिंबड़ी पयो। तंहिंजे करे मुस्लमानो क़ुरान शरीफ़ सां तालुक़, क़ुरान पाक सां निस्बत इहा हर इंसान जे लाइ ज़रूरी आहे। तव्हां असांजे फितननि जो बचाव क़ुरान शरीफ़ आहे, तव्हां असांजे शिरक कुफ्र बिदात खां बचाव क़ुरान शरीफ़ आहे, ऐं इंसान जे ज़ाहिरी मर्ज़नि खां बचाव क़ुरान शरीफ़ आहे। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरान मा हुव शिफ़ाअ व रहमह।
इन जे करे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान जी तालीम आम फरमाई। हाणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी जे भेट सां असहाबे सुफ़ह जो छपरो पढ़ायो। ईअं ई हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे। मुअत्ता इमाम मालिक हदीस पाक जो किताब आहे, उनमें उहा हदीस शरीफ़ अचे थी। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु था फरमाए त असां सहाबिन मां जेके सहाबिन खे दुनिया जूं कचहरियूं करणियूं हुयूं, दुनिया जूं ॻाल्हियूं, त पोइ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी जे भेट सां हिकिड़ो छपरो ठारायो। हिकिड़ो छपरो हो असहाबे सुफ़ह जो, जंहिंमें सहाबी सगोरा क़ुरान जी तालीम इल्म हासिल कनि। ॿियो छपरो हो जंहिंखे दुनिया जी कचहरी करणी हुजे त मस्जिद खां ॿाहिरि उन छपरे चबूतरे में वञी दुनिया जूं कचहरी कयो। तंहिंजे करे मस्जिद शरीफ़ जो वॾो एतिराम आहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़हरत अस्वाक़ फिल मसाजिद। मुंहिंजी उम्मत में हिकिड़ो दौर ईंदो मस्जिद में बेहरपती थींदी, लुड़ फितनो फसाद शोर मस्जिद में शुरू थींदो। तंहिंजे करे न मुसलमानो मस्जिद शरीफ़ वॾो अल्लाह जो घर आहे, उनजो अदब एतिराम आहे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जे लाइ अलॻि चबूतरो छपरो ठारायो। मस्जिद नबवी खां ॿाहिरि इहा उम्मत खे तालीम हुई, जे मस्जिद में वेहो त अदब सां वेहो, जे मस्जिद में चुप करे नथा वेहो त पोइ ॿाहिरि ॻाल्हायो। तंहिंजे करे मस्जिद शरीफ़ में ॾाढा ॻाल्हाइण, मस्जिद शरीफ़ में कंहिं इंसान जी इबादत जो रुख़ कढणु, इहो शर्म जाइज़ न आहे। मस्जिद अल्लाह जी इबादत ज़िक्र बंदगी जी जाइ आहे। अहिड़े तरीक़े सां जीअं मस्जिद शरीफ़ जो शान आहे, ईअं मुअद्दिन बांगे जी बि वॾी फज़ीलत अथव। मुस्लमानो बांगे जी जेको बांग ॾे थो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुअद्दिनून अतक़ल आनाक़ यौमल क़ियामह। क़यामत जो जॾहिं ॾींहुं थींदो सभ खां वधीक ॾिठियूं मुअद्दिननि जूं। हदीस पाक जे लफ़्ज़नि जो तर्जुमो इहो थींदो ॾिठी ॿिठियूं, पर मफ़हूम इहो आहे त क़यामत जे ॾींहुं मुस्लमान मोमिन बाना जेके रब जी बारगाह में हूंदा, उन्हनि खां सभिनी खां वधीक चेहरा रोशन हूंदा मुअद्दिन जा, जेके मस्जिदनि खे आबाद कनि। ऐं जॾहिं बांगो बांग ॾींदो आहे, हदीस पाक में अचे थो हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रब जी रहमत जा फ़रिश्ता जेके ज़िक्र तस्बीह में आहिनि, जॾहिं बांगो बांग ॾींदो आहे त बांग जे दौरान रब खे अर्ज़ु कंदा आहिनि अल्लाहु मरहमहु अल्लाहु मग़फ़िर लहु, अल्लाहु मरहमहु अल्लाहु मग़फ़िर लहु, अल्लाहु मरहमहु अल्लाहु मग़फ़िर लहु। अल्लाह से हिन ते रहम कर, हिन जे गुनाहनि खे माफ़ कर। जेसीं ताईं बांग हलंदी आहे तेसीं ताईं बांगे जे लाइ रब जी रहमत जा फ़रिश्ता दुआऊं कंदा आहिनि, दुआऊं कंदा आहिनि। टियों हदीस पाक में एॾी वॾी फज़ीलत आहे, जॾहिं बांगो बांग ॾे थो, लाउड स्पीकर त पोइ शुरू थियो आलमगीर बादशाह जे दौर में। मस्जिद में पखा, मस्जिद में लाउड, पहिरियों कमाल आहे मुस्लमाननि जो, न मस्जिद में पखा हुया न लाउड हुया, तॾहिं बि मस्जिद जो आबाद आहे। हाणे जेतिरियूं सहूलियतूं हुयूं ओॾी मस्जिद में ऐलान आहे। ईअं आहे न, रोड रस्ते ते वञो, तव्हां हितां वञो सकस खैरपुर वञो, तव्हांखे रस्ते ते सुठा होटल ॾिसण में ईंदा, आलीशान मस्जिद शरीफ़, लेकिन हिन इंसान खे निमाज़ जी तौफ़ीक़ न थी। केॾियूं सहूलियतूं, हर मस्जिद में पाणीअ जी सहूलियत, बैतुल ख़ला जी सहूलियत, पखे जी सहूलियत, काई तकलीफ़ कोन्हे, सिर्फ़ इंसान हिमत करे निमाज़ पढ़े। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मुस्लमानो रब जे घर मस्जिद शरीफ़ ॾे निमाज़ ॾे ईअं अचो जीअं घोट कुंवार जे तरफ़ डुकंदो डोड़ंदो ईंदो आहे। कीअं घोट ईंदो आहे, जॾहिं घोट जो निकाह थींदो आहे ख़ुशी थींदी अथसि, कुंवार में केॾो ख़ुशीअ में ईंदो आहे, ईअं मुस्लमान निमाज़ ॾे मस्जिद शरीफ़ में ख़ुशीअ सां अचे। त ख़ैर बांगे जी केतिरी फज़ीलत आहे, जेसीं ताईं बांग जो मस्जिद जे चइनी तरफ़नि खां आवाज़ वञे थो, उहो ज़मीन जो टुकड़ो, उहे जीत ॼणा, उहा मख़लूक़, उहे हलाल हराम जानवर, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾींहुं बांगे जे लाइ उन जी शाइरी थींदी। रब से बराबर चवंदो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, अल्लाह सभ खां वॾो आहे। रब से बराबर फरमाईंदो हो हय्या अला सलात हय्या अला फलाह, निमाज़ ते अचे, अवां जी जेको आहे इंसान जी फलाह कामयाबी बि इन में आहे त रब जो सॾु कयो। जॾहिं बांग जी एॾी वॾी फज़ीलत आहे, बांगे जो एॾो वॾो शान आहे, जो मस्जिद जे चौगिर्द ज़मीन, जीत जहिड़ा मख़लूक़, इंसान, हलाल हराम जानवर सभु बांगे जे लाइ क़यामत जे ॾींहुं शाहिदी ॾींदा। त हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जन फरमायो काश कि मां ख़लीफ़ो न हुजां हा, मां मस्जिद जो बांगो हुजां। फरमायो काश मां मस्जिद जो बांगो हुजां, वॾी बांगे जी फज़ीलत आहे। त इंसान
क़ुरान शरीफ़ सां निस्बत जे करे अल्लाह जी इबादत सां निस्बत जे करे उन्हनि शयुनि जो बि दर्जो असां ॾिनो। तंहिंजे करे मुस्लमानो दुनिया जी ज़िंदगी वॾी क़ीमती आहे। ख़ुशि नसीब उहे इंसान जिन खे ईमान जी ज़िंदगी आहे, नेक अमल जी ज़िंदगी आहे, क़ुरान पाक सां ताल्लुक़ आहे ऐं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं सीरत आहे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजी ख़िलाफ़त में क़ुरान शरीफ़ जी तालीम खे आम कयो। अॼु अल्हम्दुलिल्लाह जे ॻोठड़े में जेको दीनी मदरसो क़ाइमु आहे उन में नवनिहाल बचड़ा जेके क़ुरान शरीफ़ जन हिफ़्ज़ कयो उन्हनि जी इस्तालबंदी थींदी। ऐं मुस्लमानो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में क़ुरान शरीफ़ जे पढ़ण जो तरीक़ो कीअं न हो जीअं हाणे आहे। हाणे त क़ुरान शरीफ़ अॻियो हूंदो आहे न, उन वक़्त में सीने बसीने क़ुरान पाक कीअं यादि कबो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त में बि क़ुरान पाक जे पढ़ण जो इहो तरीक़ो हो। मुस्लमान बि क़ुरान कीअं पढ़नि, उन्हनि जा बच्चा बि क़ुरान शरीफ़ कीअं पढ़नि। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त वॾे में वॾी ख़िलाफ़त आहे जंहिंखे अंग्रेज़ गैर मुस्लिम इंसान चवण लॻा जे 10 साल ई हज़रत उमर जी हुकूमत हुजे हा त पूरी दुनिया ते इस्लाम हुजे। ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ में इख़लास चयो। मुस्लमानो अल्लाह वटि उहो अमल क़बूल हूंदो आहे जेको इख़लास सां ऐं सहाबीअ जो इख़लास ॾिसो। हिन वक़्त में तव्हां असां मुस्लमाननि में केॾी तब्दीली आहे। न उहा नमाज़, न उहा दीनदारी, न उहा तक़वा, न उहा रोज़ परहेज़गारी, न सुन्नत सीरत ते कामिल। हे त अल्लाह जो फज़ल आहे। पर मजबूरी तरह सां ॾिसंदो हिन ॻोठड़े जो जाइज़ो वठो। हिन ॻोठड़े में मुस्लमान आहिनि। तव्हां जेकॾहिं कंदव न निमाज़ी इंसान थोरा थींदा, बेनिमाज़ी घणा थींदा, हयादार थोरा थींदा, पाक दामन इंसान थोरा थींदा। त एॾो तव्हां असांखे मुआशिरे जो असरु आहे ऐं न त शैतान जो हमलो आहे। लेकिन इन जे बावजूदि पूरी दुनिया में जेके मुस्लिम मुल्क आहिनि, पूरी दुनिया में इहे सभु उहे मुस्लिम मुल्क अथव जेके हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ जे दौर में फतह कयो। जो सहाबी जो इख़लास, उन्हनि जो इख़लास एॾो आहे, रब वटि अमल एॾो क़बूल आहे जो हिन महल ताईं बि उहे मुल्क जेके हज़रत उमर साईं जी ख़िलाफ़त में फतह थिया आहिनि उहे सभु मुस्लमाननि वटि उहे मुल्क आहिनि ऐं इस्लामी मुल्क शुमार था थियनि। इहो सहाबीअ जो इख़लास। त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजी ख़िलाफ़त में क़ुरान पाक जी तालीम आम कई। ऐं मुस्लमानो क़ुरान पाक जो नुस्ख़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त में जंगे यमामा में जेके सहाबी शहीद थिया, हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी मुशावरत सां हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु उनखे सहेड़ियो। लेकिन उहो क़ुरान पाक जो मुसहफ़ ऐं नुस्ख़ो हज़रत सिद्दीक़ साईं वटि हो। हज़रत सिद्दीक़ साईं खां बाद उहो नुस्ख़ो हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु वटि हो। लेकिन हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजी ख़िलाफ़त ऐं दौर उन हुकूमत में क़ुरान पाक जे तालीम जो उहो निज़ाम रखियो जेको महबूब मुस्तफ़ा जो मुक़दस हो। यादि क़ुरान पाक जी तालीम ॾिनी, यादि क़ुरान शरीफ़ जी तालीम। को मुस्लमान पढ़े, मर्द पढ़े, औरत पढ़े, बच्चो पढ़े, यादि क़ुरान शरीफ़ इहे सबक़ वठनि वरी यादि करनि, सबक़ वठनि वरी यादि करनि, या कंहिं तख़्ती ते थोरो थोरो लिखिजे। मजबूरी तरह सां पूरो थिए क़ुरान पाक। तव्हां असांजे दौर में 83 पारा मुसहफ़ में आहिनि। हर मस्जिद, हर ॻोठ, हर वहां, हर शहर में तव्हां असां वटि बचिड़ो क़ुरान पाक जे लाइ उस्ताद वटि वेहंदो आहे। उस्ताद हुनखे क़ुरान शरीफ़ जो नुस्ख़ो ॾींदो आहे। लेकिन हज़रत उमर साईं जी ख़िलाफ़त ताईं क़ुरान पाक जे पढ़ण जो इहो तरीक़ो न हो, सीना बसीना क़ुरान जो तरीक़ो। तमामु तरीक़ो साहब आहे। ऐं हज़रत अबू सुफ़ियान रज़ियल्लाहु अन्हु उहे सहाबी जन खे हज़रत उमर साईं पंहिंजे ख़िलाफ़त में क़ुरान पाक जो निगरान रहियो। मुस्लमान जे कस्बे कस्बे ॻोठ ॻोठ वाहन में वञी जाइज़ो वठंदा त मुस्लमान त आहिनि लेकिन उन्हनि खे उस्ताद न आहे, क़ुरान पाक न अचे, उते उस्ताद रखिजे ऐं उन्हनि उस्तादनि जूं तनख़्वाहूं ऐं पघारूं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ॾींदा। बनु उमैया ताईं जो दौर आहे। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो दौर हो जंहिंखे सानी उमर चइबो आहे। इहो उहो ख़लीफ़ो आहे जंहिंजी हुकूमत में मुस्लमान जूं कचहरियूं दीनी हूंदियूं। के बजा पाण में मुस्लमान चौक चौराहे ते रस्ते में मिलनि, गॾु वेहनि त कचहरी दुनिया जी न हूंदी, कचहरी थी नथी हूंदी। त तुंहिंजे घर में क़ुरान पाक सभिनी खे ॾिनो आहे, क़ुरान शरीफ़ सभु पढ़ंदा आहिनि, ख़तम काई ॾींहुं थींदो आहे। तहज्जुद जी निमाज़ तुंहिंजे घर जा सभु भाती उन्हनि में निमाज़ आहे। उन्हनि मुस्लमाननि जूं कचहरी हुक्मरान अहिड़ा हुआ तंहिंजे करे अवाम में सोच बि एॾी, सोच बि एॾी। कमाल आहे मुस्लमानो।
अॻिते हली पोइ जॾहिं मुसलमाननि हुक्मराननि में दुनिया जी मोहबत आई, माल जी मोहबत आई, हाणे असांजे फुक़हा ऐं उलमा फतवा ॾिनी त क्योंकि हुक्मराननि में दीन नाहे, हुक्मराननि में दुनिया ऐं माल जो असर आहे। तंहिंजे करे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नी ला अखाफु अलैकुमुल फ़क़्र वलाकिन अखाफु अलैकुमुद दुनिया। मां मोहम्मद मुस्तफ़ा खे तव्हां मुसलमाननि जे गुरबत फ़क़ीरी जो डपु ख़ौफ़ कोन्हे, तव्हां ग़रीब मिस्कीन हूंदा लेकिन तव्हां में दीन हूंदो, लेकिन इन्नी अखाफु अलैकुमुद दुनिया, मां मोहम्मद मुस्तफ़ा खे तव्हां जी दुनिया जो डपु। जॾहिं तव्हां दुनिया रुपयो पैसो माल मिल्कत ईंदी त दीन हलियो, दीन हलियो। तंहिंजे करे दुनिया जी अहमियत इंसान जे दिलि में न हुजे, अहमियत अल्लाह सां ताल्लुक़ क़ुरान रब जे ज़िक्र निमाज़ जो हुजे। हाणे जॾहिं असांजे फ़ुक़हा मुहद्दिसीन ॾिठो त हुक्मरान बेदीन आहिनि ऐं मुसलमाननि में क़ुरान पाक कीअं महफ़ूज़ थींदो, दीन कीअं महफ़ूज़ हूंदो, हाणे फ़ुक़हा इकराम फतवा ॾिनी त मुसलमान पंहिंजी ज़कातूं, ख़ैरातूं, सदक़ात तालिबुल इल्म ते ख़र्च करनि, मदारिस दीनियत ते ख़र्च करनि ताकि उम्मत जे अंदरि दीन महफ़ूज़, ये दीन महफ़ूज़ थियो अल्हम्दुलिल्लाह। ऐं अल्लाह से ग़रीब तबके खां इहो दीन जो कमु वरितो आहे। हाणे नसल दर नसल पूरा जेके मदारिस आहिनि, मसाजिद आहिनि या अहले इल्म आहिनि, अल्लाह सां ई जुड़ण खां पंहिंजे दीन जो कमु अचे। इन जे करे मुसलमानो क़ुरान पाक जी तालीम बुनियादी आहे। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे कोठड़े में जेको दीनी मकतब आहे, दीनी इदारो आहे ऐं हिन मां जेके उस्ताद साहब जी महिनत आहे, अॼु हुनजो फल अवां जे साम्हूं आहे। मुसलमानों जेसीं ताईं क़ुरान शरीफ़ जी तालीम हूंदी, क़ुरान पाक जो वजूद दुनिया जे लाइ रहमत आहे। ऐं तव्हां असांजे हिंदुस्तान जे इलाइक़े ते, हिन बरे सगीर जे खिते ते जॾहिं मनहूस अंग्रेज आयो, उन सौ सुधो पंहिंजो निशान मदारिस खे बणायो। उन ॾिठो त मुसलमाननि में दीन आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहबत आहे, इन्हनि में दीन आहे, दीन जो बुनियाद ॾियण वारी शइ अल्लाह जो किताब आहे। तंहिंजे करे अंग्रेज क़ुरान पाक जा नुस्ख़ा शहीद कया। हिकु ॾींहं जे अंदरि अवां जे बरे सगीर में 10,000 आलिम दीन शहीद कया हिकिड़े ॾींहं में। हिकिड़े ॾींहं में उन ज़ालिम अंग्रेज बरतानिया उलमा खे शहीद कयो। हिकिड़े ॾींहं जे अंदरि 10,000 आलिम दीन शहीद कया, मदरसनि खे शहीद कया। हज़रत इमाम शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह जे दौर जा इंडिया के शहर में 1000 मदरसो 1000, लेकिन तव्हां बाद में ॾिसंदो अंग्रेज जे अचण खां बाद तव्हांखे हिकिड़ो बि मदरसो ॾिसण में नहीं थी। उन्हनि एॾो दीन सां मुक़ाबिलो कयो, मदारिस खे शहीद कयो, उलमा खे शहीद कयो। क़ुरान पाक जो नुस्ख़ो रखणु ज़रूरु हो, कंहिं मुसलमान वटि क़ुरान जो नुस्ख़ो न हो। उन वक़्त में हिकिड़ो आलिम दीन आहे मौलवी मोहम्मद बाक़िर रहमतुल्लाह अलैह, 3 मासूम ॿार आहिनि, उन्हनि उनखे यादि क़ुरान शरीफ़ पढ़ायो जीअं महबूब मुस्तफ़ा जे दौर में क़ुरान जी तालीम, जीअं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में क़ुरान जी तालीम हुई, जीअं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में क़ुरान जी तालीम हुई, जीअं हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में इब्तिदाई क़ुरान जी तालीम हुई। हज़रत उस्मान साईं जे ख़िलाफ़त जे पोएं हिसे में उहो क़ुरान पाक जे मुसहफ़ जी इशाअत थी। मुस्लिम रियासतुनि में मुसलमाननि जे मुल्कनि में क़ुरान पाक जा नुस्ख़ा मोकिलिया विया। हज़रत उस्मान साईं जी ख़िलाफ़त में त ख़ैर मौलवी मोहम्मद बाक़िर 3 मासूम ॿार अंग्रेज़ जे साम्हूं अची आया, 8 सालनि जो, 6 सालनि जो, 4 सालनि जो। हाणे उहो अंग्रेज़ थो पुछे, अंग्रेज़ खे आलिम दीन थो चवे, हे मासूम ॿार आहिनि, तव्हां क़ुरान पाक खे शहीद कयो, मदारिस खे शहीद कयो, क़ुरान पाक जो नुस्ख़ो तव्हां जुर्म करार ॾिनो, लेकिन हिननि मासूम ॿारनि जे हथ में क़ुरान पाक न आहे, हिननि जे सीने में क़ुरान पाक जा 3 सिपारा महफ़ूज़ आहिनि। जाथो ॿारनि खां इम्तिहान वठंदे तोखे फ़र्क़ करे तोखे क़ुरान पाक आहे। अंग्रेज़ इम्तिहान थो वठे 8 सालनि जे ॿार खां, अंग्रेज़ पंहिंजे हथ में क़ुरान पाक जो नुस्ख़ो हथ करे रखे थो, क़ुरान जो नुस्ख़ो अंग्रेज जे हथ में आहे, मुसलमान जो 8 सालनि जो ॿारड़ो क़ुरान हथ में न आहे, सीने में क़ुरान पाक आहे। फ़र्क़ करे ॿारड़ो उते उन इम्तिहान में उहो तो क़ुरान पाक ॿुधाए। 6 सालनि जे ॿार खां अंग्रेज इम्तिहान थो वठे, 6 सालनि जो ॿारड़ो बि इम्तिहान में जॾहिं उन ॾिठो त अंग्रेज हीउ बि वधीक वियो, हाणे 4 सालनि जे ॿार खां अंग्रेज इम्तिहान थो वठे। 3 ॿार जॾहिं क़ुरान पाक उन्हनि फ़र्क़ करे ॿुधायो, अंग्रेज पंहिंजी पेशानीअ खे हथ वञी चवणु लॻो, मौलवी मोहम्मद बाक़िर असां बरतानिया खां इहो इरादो खणी आयासीं त बरे सगीर में दीन आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सां निस्बत आहे, दीन जो बुनियाद इहो क़ुरान शरीफ़ आहे,
तंहिंजे करे सोम सुबुह असां निशान क़ुरान पाक खे बणायोसीं, मदारिस खे निशान बणायोसीं, उलमा खे निशान बणायोसीं ताकि हितां दीन ख़तम थिए। पर मोरबी भागिर अॼु तूं मासूम टे ॿारला जंहिंजे हथनि में क़ुरान पाक न आहे, 83 पारा क़ुरान जा पंहिंजे सीननि में महफ़ूज़ आहिनि। अॼु अंग्रेज़ एतिराफ़ ऐं इक़रार करे थो त हिन क़ुरान सां दुनिया जी का बि क़ुवत ऐं ताक़त मुक़ाबिला थी करे। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। तॾहिं रब फरमायो आहे क़ुरान पाक जे नाज़िल में असां कयो आहे, इन जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो बि असां कंदा आहियूं। हाणे तव्हांजो थी आहे हिकिड़े इलाइक़े में मां वियुमि, दीनी हिकिड़ो जलसो हो, एतिरी हीअ कुर्सी आहे, हिन कुर्सी एतिरो उन इंसान उन ॿार जे एतिरो जेको आहे नंढड़ो हुयो, लेकिन उन जे सीने में 30 क़ुरान पाक जा सिपारा ॿार बणायो आहे। इंसान जीअं इंसान जे जिस्म में उज़वनि में रतियो हुजणु ज़रूरी आहे, ईअं हिन वक़्त में उम्मत मुस्लिम जे अंदरि सियासी क़ुवत सियासी ताक़त जो हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं तमामु मुस्लमाननि में सियासी क़ुवत ऐं ताक़त न हूंदी, न अक़ीदा ख़त्म नुबुवत महफ़ूज़ थी सघंदो, न मदारिस महफ़ूज़ थी सघंदा, न क़ुरान पाक महफ़ूज़ थी सघंदो, न नामूस रिसालत महफ़ूज़ थी सघंदी, न नामूस सहाबा महफ़ूज़ हूंदा, न नामूस क़ुरान ऐं उलमा मदारिस महफ़ूज़ हूंदा। तव्हांजो दीन, अव्हांजी जान माल इज़्ज़त अव्हां उम्मत मुस्लिमन जो शार, मदारिस ऐं अक़ीदा ख़त्म नुबुवत, अक़ीदे सहाबा, अक़ीदे अहद बैत, अक़ीदे नामूस रिसालत, इहो तव्हांजे अंदरि तॾहिं महफ़ूज़ हूंदो जॾहिं तव्हां में सियासी क़ुवत ऐं सियासी ताक़त हूंदी। वञी पुछो बांग्लादेश जे मुस्लमान खां, तव्हां खां वधीक उते मदरसा आहिनि, जेके हिते माण्हू मदरसा आहिनि न, हिते त इहो हूंदो आहे थोरा थोरा ॿार आहिनि। बांग्लादेश में ॾिसंदो तव्हांजो अकुड़ दंग थी वञे, अजीब अजीब वॾा वॾा मदरसा आहिनि। हज़रत मौलाना मुफ्ती मोहम्मद तबी साहब जॾहिं बांग्लादेश में पहुता, उतां जे उलमा उन खां पुछो त मौलाना साहब असांजो सुवाल था कयूं, असांजे बांग्लादेश में उलमा जी अहमियत नाहे, हिते मज़हबी तबिके जी अहमियत नाहे, हिते उन मदारिस जी अहमियत नाहे, ॾींहों ॾींहुं रोज़मर्रा मदारिस जे ख़िलाफ़ मज़हबी तबिके जे ख़िलाफ़ साज़िशूं थियनि थियूं, लेकिन पाकिस्तान जे अंदरि मदारिस महफ़ूज़ आहिनि, उते उलमा खे वरी इज़त आहे। त मौलाना मुफ्ती मोहम्मद तक़ी साहब फरमायो, मां ख़ामोश थी उन्हनि जो सुवाल ॿुधी ॿुधी जवाबु ॾिनो जो पाकिस्तान जे अंदरि इन जे करे उलमा जी अहमियत आहे, मदारिस जी अहमियत आहे, जो उते जमीयत उलमा इस्लाम हज़रत मौलाना फज़ल रहमान ॾिनो। तंहिंजे करे मुस्लमानो असांजे अकाबिरनि बुज़ुर्गनि, तव्हां असांजी दीनदारी सोच हज़रत अमरोटी खां वधीक कोन्हे, उहे अलाह जा वली आहे। तव्हां असांजी दीनदारी सोच हज़रत हमादुल्लाह हारिजवी नव्वरल्लाहु मरक़दहू खां वधीक कोन्हे। तव्हां असांजी सोच दीनदारी हज़रत साईं अहमद अली लाहोरी नव्वरल्लाहु मरक़दहू खां वधीक नाहे। तव्हां असांजी दीनदारी सोच हज़रत साईं हाफ़िज़ महमूद असद हारिजवी नव्वरल्लाहु मरक़दहू उन अल्लाह जे नेकसार इमाम खां वधीक नाहे। हज़रत बेदवी, हज़रत जलालवी इन अहलुल्लाह बुज़ुर्गनि खां वधीक नाहे। हू त बग़ैर तक़वा ऐं बुज़ुर्गी नेक सालिह अल्लाह जा सालिह काना जंहिंजो ज़ाहिर बातिन बराबरि हो, लेकिन उन्हनि पूरी ज़िंदगी जमीयत उलमा इस्लाम में ज़िंदगी गुज़ारी। तव्हां असां पोयनि खे सबक़ अल बलद शिर्र अबी, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, औलाद हमेशा पीर जे नक्श क़दम ते हूंदी आहे। जॾहिं तव्हां असां हज़रत अमरोटी सां निस्बत ताल्लुक़ रखो था, हज़रत अमरोटी जी जमात जमीयत उलमा इस्लाम, जे तव्हां असांजो ताल्लुक़ हज़रत हारिजवी सां आहे, उन्हनि जी इहा जमात जमीयत उलमा इस्लाम आहे। जे तव्हां असांजो ताल्लुक़ दारुल उलूम देवबंद सां आहे, हज़रत शेख हज़रत मदनी रहमतुल्लाह अलैहि सां आहे, उन्हनि जी जमात जमीयत उलमा इस्लाम सां आहे। जेकॾहिं तव्हां असांजो ताल्लुक़ बुज़ुर्गान दीन अहलुल्लाह सां आहे, उन्हनि जी पूरी ज़िंदगी जमीयत उलमा इस्लाम सां आहे। तव्हां असां अहलुल्लाह बुज़ुर्गान दीन जी रूहानी औलाद हूं, पोइ जेकॾहिं तव्हां वटि उन्हनि जी नेमत निमाज़ वारी आहे, क़ुरान वारी आहे, ज़िक्र वारी आहे, सुन्नत वारी आहे, त तव्हां वटि सियासी बि उन्हनि जी अमानत हुजे जो तव्हां असांजो ताल्लुक़ इन जमीयत उलमा इस्लाम सां। ऐं मुस्लमानो, उलमा सां ताल्लुक़ केॾी वॾी निस्बत आहे। हज़रत मौलाना क़ासिम नानूतवी नव्वरल्लाहु मरक़दहू दारुल उलूम देवबंद जा बानी आहिनि, दारुल उलूम देवबंद जा बानी। हज़रत क़ासिम नानूतवी जी सोबत में हिकिड़ो हिंदू आहे माण्हू, क़ासिम नानूतवी जे ज़िक्र जे हल्के में वेहे थो, निमाज़ में वेहे थो, हर दीन जे बारे में वेहे थो।
लेकिन हजरत कासिम नानकवी रहमतुल्लाह अलैहि अर्ज़ के असाई दिल त चाहे थी कलमो पढ़ा मुसलमान थिया, लेकिन बार बार नंढड़ा आहिनि सग़ीर आहिनि कलमो ज़ाहिर कंदुमि त पोइ हिंदू खां बारला जुदा कंदा। औलाद जी मोहबत जे करे कलमो ज़ाहिर नथो कयां, बाक़ी दिल में कलमो आहे। अवां ॾिसां मूं कलमो पढ़ा। हाणे उहो हिंदू जॾहिं फौत थो थिए, कासिम नानकवी रहमतुल्लाह अलैहि 8 ॾींहंनि खां बाद ॾिसनि था उन हिंदूअ जी क़ब्र जन्नत जो बाग़ आहे, जन्नत जो बाग़ आहे। पुछनि असां तोसां रब खे छो महिरबानी कई? चइसि जेको मां दिली ईमान आंदो हो तव्हांजे देवबंद जे मदरसे में ईंदो हुउमि, अमां आलिम दीन जे नाते सां तव्हांजे ज़िक्र दीनदारी में गॾु हूंदो हुउमि, उनजे करे अल्लाह से मूंखे फज़्ल कयो। फरमायो तोखे त हिंदुनि बाहि में साड़ियो हो। उन शख़्स चयो सही हा बराबरि बाहि में साड़ियो हो, लेकिन क़ल्बी ईमान जे करे मुंहिंजे जिस्म ते बाहि जो असर ज़रूर बि न थियो। पोइ मुस्लमान जेकॾहिं हिंदू ऐं बाणियो उन ही आलिम दीन लेक साले गाने सां महद आलिम दीन हुजण जे नाते सां संगत सोबत में रहे, उन जे आॾो ईमान कलमे जो मोहब्बत जो इज़हार करे, क़ल्बी ईमान रखे, अल्लाह साईं उन इंसान जे ईमान खे क़बूल करे। तो में मूं में त अल्लाह से ईमान ॾिनो आहे, तो में बि कलमो आहे, उलमा में बि कलमो आहे, तो बि मोहम्मद मुस्तफ़ा सां निस्बत रखे थो, उलमा बि निस्बत रखनि था, तो में भी सहाबा अहल बैत जी अक़ीदत आहे, उलमा में भी सहाबा अहल बैत जी अक़ीदत आहे, तू भी ख़त्म नबूवत जो मुहाफ़िज़ आहे, उलमा भी ख़त्म नबूवत जा मुहाफ़िज़ आहिनि, तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो उलमा सां वधीक आहे। तंहिंजे करे अल्लाह से तव्हां असांजे इन ताल्लुक़ खे क़ाइम फरमाए, रब साईं तव्हां असांखे हाज़िरी नसीब फरमाए। अल्लाह से हिन गुलशन खे, हिन इदारे खे, हिन पूरे इलाइक़े खे रब साईं दीन सां आबाद फरमाए। ख़ासि तरह सां शाबान मुअज़्ज़म जो महीनो आहे, अल्लाह से उनजी बरकतूं नसीब फरमाए। 15 शाबान जे रात अल्लाह से तव्हां असांजे लाइ नेक अमल जो फ़ैसिलो फरमाए। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़बर पई छा थी दुआ थी छा थी बस आख़िरी ॻाल्हि आहे जो चयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाबान जे महीने में रोज़ घणो रखंदा, उन्हनि जूं हिकमतूं हदीस पाक में इहे थियूं अचनि, इन जे करे शाबान जे महीने में रोज़ रखंदा। हिकु त पूरे साल जे इंसान जी कारगुज़ारी शाबान जे महीने में रब वटि उहा जेका आहे इंसान जी साल जी अमल अल्लाह जी बारगाह में इंसान जो उहो जेको आहे अमल थींदो आहे। इन जे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ो घणो रखंदा हुआ ताकि मुंहिंजी उम्मत रोज़ो घणो रखे। ॿियो मलकुल मौत साह करण वारो फ़रिश्तो आहे। 15 शाबान जी रात अल्लाह से पूरे साल खे इंसान जे फौत थियण जो रजिस्टर उन जे हवाले कंदो आहे। इन जे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ो घणो रखंदा हुआ ताकि मुंहिंजी उम्मत जो जेको अमल पेश थिए, मां अल्लाह जे नबीअ जो जेको अमल पेश थिए त उहो रोज़े वांगुरु पेश थिए। ऐं अमां आइशा जी फरमाए क्योंकि अयाम बेर जा रोज़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखंदा हुआ, हाणे शाबान जे महीने में इन जे करे घणो रोज़ो रखंदा हुआ ताकि उम्मत खे तालीम ही त उम्मत 15 शाबान खां पहिरियां ॾियारा रोज़ा रखे। इन जे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आइशा जी फरमाए रमज़ान खां पोइ घणे में घणो रोज़ो शाबान जो रखंदा हुआ। 15 शाबान खां पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न रखो, उम्मत खे तव्हां रोज़ा न रखो। हिन जे करे उम्मती ॿिनि क़िस्मनि जा आहिनि, हिकिड़ा आहिनि ज़ईफ़ ऐं कमज़ोर। जेके कमज़ोर आहिनि